गाने मोही लगे तो तुझो पेशो ही हो जी नाज़रीन अजकल सॉन्ग बड़ो फास्ट ते हले थो दुनिया जी तमाम ही गिरफ़्तार थी वही सॉन्ग में टिकटॉक ते ॾिसो सॉन्ग फेसबुक ते ॾिसो सॉन्ग यूट्यूब ते ॾिसो सॉन्ग ही दुनिया जी सॼी गिरफ़्तार थी वही जकड़जी वही सॉन्ग में तव्हां ॾिसो त गाननि जे पोयों माण्हू ही लॻा पिया आहिनि अॼुकल्ह नवां नवां गाना अचनि था कहिड़ो गानो आयो आहे हिकिड़ो हम मेरे हाथ कांप जाए तो खुदा का डर नहीं है पता नहीं कहिड़ा कहिड़ा गाना अचनि था अॼुकल्ह बहरहाल मां तव्हांखे मौज़ू ॿुधायां थो त फनकार बि जाम थिया आहिनि। अस्सलामुअलैकुम साईं, छा हाल आहे? ख़ुशि आहियो साईं? तव्हां कीअं आया हो? साईं मां फनकार आहियां, छो मूंखे न सुञाणींदा तव्हां एॾा वॾा डायरेक्टर हो, मूंखे नथा सुञाणो, मां हज़ारे गाना चया आहिनि साईं। छो अदा कैमरा बंदि करे कैमरो छो बंदि करायो था? ॿुधायो न तव्हां साईं उहो गानो रिकॉर्डिंग कराइणो आहे, मां तव्हांजो नालो ॿुधी आयो आहियां, तव्हांजो वॾो चैनल आहे हाई लेवल जो, आलू के पराठे, तव्हांजा उते सभु गाना हलंदा आहिनि हाई लेवल जा, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़ हैं सारे, इहो रिकॉर्डिंग कराइणो आहे साईं, मां रिकॉर्डिंग करायो बसि। अदा इहो गानो रिकॉर्ड थी चुको आहे, इहो वरी गानो कीअं हलंदो इहो? साईं मां सां जेकी मुंहिंजी मोहबत आहे इन गाने सां मां खां पुछा कयो, तव्हां पंहिंजी ॻाल्हि कयो था। अल्लाह महिरबानी कयो, कुर्ब कयो, बसि कुर्ब कयो, रिकॉर्डिंग मां वॾो फनकार आहियां। आवाज़ कीअं तो आवाज़ चेक करा, रियाज़गिरी कयो था न? छा साईं? रियाज़गिरी करो था, सारे ग म प ध न स द ग ग म ग ग ध ग ग ग स कयो था न? इहो असांजे रूम में आयो। चलो चलो साईं गानो रिकॉर्ड करायो। गानो मां तव्हांजो रिकॉर्ड करां थो, पर गानो ठाहियो था नओं ममता साहब जो गानो सिंध में जेको चयो आहे त इहो वायरल थी वियो आहे हिकु दफ़ा। हाणे इन गाने खे पाण उल्ट कयूं था। उहो साईं कीअं? हाणे इन गाने खे पाण उल्टो कंदासीं, आवाज़ तूं ठाहिजां, गानो हाणे ॿुधाए थो हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़े हैं सारे। हाणे हिनखे कीअं करिणो आहे? हम सिंध में रहने वाले सिंधी लौंडे बाज़ हैं सारे। साईं सही इनखे उलट करिणो आहे। ही त साईं वायरल वेंदो गानो। बस पोइ इनखे ईअं उलट करिणो आहे, हम सिंध में रहने वाले सिंधी लौंडे बाज़ हैं सारे। आए हाय हाँ ठरी पियो साईं। बस इन गाने आवाज़ ॿुधायो, आवाज़ ज़रिए। हम सिंध में रहने वाले सिंधी लौंडे बाज हैं सारे, हम सिंध में रहने वाले सिंधी लौंडे बाज हैं सारे। जी अल्लाह अल्लाह साईं साईं कीअं लॻो? अल्लाह गाने मों ईअं लॻे थो तुंहिंजो पेशो ई हुयो। अपाड़े छोकिरा इहो गानो त वायरल वेंदो वेंदो वेंदो। साईं कुर्ब बसि तव्हांजो वॾो चैनल आहे। साईं मां ग़रीब आहियां। घणे दफ़ा लौंडे बाज़ी कई सची ॿुधाए? गानो ईअं दिलि मां कढे थो ॼण बसि सॼी ज़िंदगी कम तो बि पिया, बसि गानो तो खाली रिकॉर्ड करे अल्लाह बचाए, अल्लाह बचाए। बस तूं हली वञ हाणे, महिरबानी। बस सुभाणे मोटी आहे तुंहिंजो गानो मां सेट कयां थो। महिरबानी। सेट कयां थो साईं साईं ठही पवंदासीं पाण, ठही पवंदासीं। जी नाज़रीन असां किथे हुयासीं, पोइ मोटी था अचो थोरी ब्रेक खां पोइ।